काबिल एहतराम भाई मंसूर लगारी साहब बारह आयल साईं शफीवान सचो साहब तज़ीदी मेड़ाकी जी सदारत कंदड़ साईं रसूल बख्श दर साहब खलीफो साहब पिंडाल में वेठल सब मुंहिंजा उस्ताद साहिबान ओड़े पाड़े जा राज बाग पटके अजरक वारा स्टेज ते वेठल मूंखां वधीक क़ाबिल एहतराम दोस्तों अस्सलाम वालेकुम। जिए भुट्टो जिए संत। अज इन तहजीब की मेड़ाकी में मंसूर खे कल शाम जो फोन की मेहरबानी जो मुझे याद कर मुझे एतबार ही कोन पे आयो तो को मोहम्मद मूसा के साल गुजरी को वर्सी जो सदा जड़े पान चई तो चाचा सुभाणे वर्सी आए बाबा जी तो मुँह महसूस किया तो कल की गाल मोहम्मद मूसा कल असां वियो आहे पर सवेर साईं गाल कई स्टेज ते तंहिंजी आऊं वदन करियां तो मोहम्मद मूसा असां खां विछड़ो ज़रूर आहे पर विसरियो ऐं विसरियो कोन्हे न विसरंदो न विसरण जहिड़ी शइ हो। मोहम्मद मूसा सुठो दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी में उनजी अज़ीम जदोजहद हुई। हिक ॻाल्हि हुन माण्हू में हुई इहा हिकिड़ी सलाहियत हुई खूबी हुई त जेका ॻाल्हि हूंदी त सच चई छॾींदो चाहे उन ते कहिड़ो बि जबर थिए चाहे केरु कावड़ जे केरु उन सां ठहे न ठहे पर चई छॾींदो त बाबा हीउ सच आहे हीउ जाइज़ आहे नाजाइज़ आहे। इहा हुन माण्हू में हिकिड़ी वॾी क्वालिटी हुई जंहिंजे करे उस्ताद बिरादरी में मक़बूल हो त ओड़े पाड़े जे राजन में हुन माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी अवलियत हुई ऐं उन सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी में बि सच गो वर्कर मां हिकु वर्कर हो जदोजहद कंदड़ वर्कर हो। वाकई इहा ॻाल्हि क़ाबिल क़बूल आहे त मोहम्मद मूसा लेगारी जंहिं वक़्त में पीपल्स पार्टी में आयो तंहिं वक़्त में पीपल्स पार्टी खां असांजा इलाही करता धरता भॼण जी तयारी में हुआ के भॼी विया पर मोहम्मद मूसा उन कहर जे ज़माने में मुशर्रफ जे ज़माने में पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी पीपल्स पार्टी के सगारे करण लाइ तमाम बेहतरीन कावशूं वरितियूं हमेशा पीपल्स पार्टी में जदोजहद की अलामत रहियो ऐं कारकुननि जी अॻुवाणी करण जो सायो रखी। अहिड़े तरीक़े सां मूंखे हिते जेको उस्ताद बिरादरी में जेको मोहबत जो मूं ॾिठो आहे त हेॾी सारी वॾी मोहबत मोहम्मद मूसा सां पक हुनजी पंहिंजी मोहबत हिननि सां हुई तॾहिं अॼु हेॾे सारे मेड़ाके में हिकिड़े ॾींहं जे सॾ ते एतिरा सारा उस्ताद गॾु थिया आहिनि एतिरा सारा दोस्त गॾु थिया आहिनि एतिरा सारा राज गॾु थिया आहिनि ऐं हिकिड़ो कुछां तव्हां काफ़िर थिया माठ कया तव्हां मुशर्रफ तो अर्ज़ इहो आहे त अॻे बि 40 ते सभु दोस्त स्टेज ते वेठल हुआ कुझु आऊं इलाही कुझु चई वियुसि आऊं बि मोहम्मद मूसा वांगियां थोड़ो सच चवण के लाराईंदो कोन आहियां टिजंदो कोन आहियां पर छाकाणि त रिकॉर्डिंग थियूं तंहिंजे करे सच चवण खां अॼु मूंखे कीबाइणो पवे थो मुनासिब कोन्हे। कादिर कुंभार मुंहिंजे मुंहं में वेठो निहारे जॾहिं कादिर कुंभार ई सच कोन ॻाल्हायो त छा ॻाल्हायां तंहिंजे करे आउं फ़क़ति एतिरो थो चवां मासूमनि खे मंसूर खे उन बाशफी मोहम्मद खे ऐं उस्ताद बिरादरी खे शाबाश आहे तव्हांखे सलाम आहे लख लख सलाम आहिनि जो मोहम्मद मूसा जी यादि ताज़ी करण लाइ अहिड़ा सारा मेड़ाका कयो था इहे घटि माण्हू कंदा आहिनि पर मोहम्मद मूसा जी जदोजहद सां गॾु अहिड़ा इलाही ॿिया हीरा ऐं मोती हुआ पर विसरी विया
विछड़िया विसरी विया पर अवांजी शाबत हुजे त उन विछड़ियल खे विसारण नथा चाहियो। इंशाअल्लाह ताला मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह साईं हुनखे हमेशह अवांजी दिलनि में जेको सो ज़िंदा रहंदो, ज़िंदा रखंदो। ऐं मूंखे यादि आहिनि त आलान पीपुल्स पार्टी में जॾहिं आउं ज़िले जो सदर हुयुसि त मरहूम मुसाब काफ़ी मसइलनि ते इख़्तिलाफ़ रखंदो, पर उन खां पोइ जॾहिं दोस्त रहियो त आउं चवां थो त हिन जहिड़ो सचो दोस्त को हो ई कोन। ईमानदारी आहे। आउं ख़ुदा खे वाहे शायदि चवां थो त मोहम्मद मूसा जहिड़ो सचो ऐं हॾड़ोखी जंहिंसां बीठो तंहिंसां तोड़ निभाइण वारो माण्हू आहे। अल्लाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाईंदो। मुंहिंजी दुआ आहे इंशाअल्लाह मंसूर खे ऐं हुनजे लवाहिकीन खे इहो वाइदो आहे त हमेशह गॾु रहंदा। हिकिड़े दोस्त सां ॻाल्हि कई त उनजी यादि में का लाइब्रेरी को स्कूल हुजे, मूं चयो दुआ करे मुंहिंजे ताक़त ऐं वस में हूंदो त तूं लाइब्रेरी तुंहिंजे ऐं त मोहम्मद मूसा लाइ यूनिवर्सिटी पैदा कराया त घटि आहे। सची ॻाल्हि इहा आहे त मोहम्मद मूसा हिकु यूनिवर्सिटी हो। मोहम्मद मूसा हिकु इल्मु दोस्त हो। मोहम्मद मूसा जीअं उस्ताद ॻाल्हि कई त हू हमेशह मीटिंगूं रखंदो, स्कूल टाइम खां पोइ रखाइबो। माना हुनखे इहो ऊन हूंदो त तइलीम हुजे, उस्ताद घोषण न हुजे, उस्ताद पढ़ाए, स्कूल आबाद हुजनि ऐं हिन मुल्क ऐं समाज खे तइलीम सां संवारियो वञे। ऐं अॼु हिन स्टेज ते फ़ाइदो वठंदे इहो बि ॻाल्हि थो चवां त जेके आम तौर सां छो हींअर आयुसि पियो बतौर खां त उते बि को हो एहतजाज हो। आउं हुनजी वज़ाहत कंदे पीपुल्स पार्टी हिकिड़े रुकन जे हैसियत सां चवां थो त इहो सिंधु दरिया ते छह कैनाल न ठहंदा। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो हरगिज़ हिन ॻाल्हि जी इजाज़त न ॾींदो। उन लाइ ज़रूरत पई त सिंधी माण्हू सां गॾिजी जदोजहद कंदो। छो त उहो बिलावल भुट्टो उन पार्टी जो चेयरमैन आहे जंहिंजो वर्कर जेको मोहम्मद मूसा ॾगारी हो। इंशाअल्लाह हमेशह तव्हां सां गॾु रहिबो। हमेशह साथ सलामत। महिरबानी।